नाज़रीन तव्हांखे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त लाड़काणे शहर में मुबैना अगवा ॼाणायल शोरूम पोरियत गदा हुसैन जतोई जो तशदुद थियल लाश हथायो आहे। रिपोर्टर मुख्तियार अली देथे मूजिब लाड़काणे शहर के वलीद थाने की हद 7 नंबर नाके वारे इलाइक़े में जुमेरात देर से मुबैना अगवा थी वियल शोरूम हलाईंदड़ पोरियत गदा हुसैन जतोई जो लाश आरेजा फेड़ो बाईपास वटां हथायो है। पुलिस मक़तूल जो लाश पोस्टमार्टम लाइ चांडका अस्पताल मुंतकिल करे छॾियो। उन हवाले से मक़तूल के वारस सैफुल्ला जतोई बुधायो त गुज़िरियल रात मक्सी बिरादरी के माण्हुनि गदा हुसैन जतोई के शहर के 7 नंबर नाके वारे इलाइक़े में अगवा किया हो, जंहिंजो आरेजा फेड़ो बाईपास तां तशदुद थियल लाश हथायो है। अड़े वाक़े जो इतला असां हद जी वलीद थाने की पुलिस के दिनो है। हिन मुतालबो किया त गदा हुसैन जतोई के कत्ल में मुलवस जवाबदारन के गिरफ़्तार करे इंसाफ़ फराम किया वञे। वाक़े बाबत आरेजा फेड़ो थाने की पुलिस बुधायो त वाक़े जा कारण मालूम थी न सघिया आहिनि, जंहिं करे मक़तूल जो लाश पोस्टमार्टम लाइ चांडका अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे। ॿिनि ॼणनि खे गिरफ़्तार किया वियो आहे। वाक़े की मुख़्तलिफ़ रुख़नि खां जांच करे रहिया आहियूं। तमाम जल्द असल हक़ीक़तूं साम्हूं अची वेंदियूं। बे पासे DIG और SSP लाड़काणो वाक़े जो नोटिस वठंदे जवाबदारन के गिरफ़्तार करण जो हुकुम दिनो है। राब्तो करण ते SSP लाड़काणो रोहल खान खोसो चयो त ॿिनि जवाबदारन के गिरफ़्तार किया वियो है, जिन जी निशानदेही ते लाश हथ किया वियो है। गिरफ़्तार थियल जवाबदार नंढी उम्र जा आहिनि, जॾहिं त मक़तूल की उम्र उन्हनि खां ज़ाहिरी तौर ते वॾी आहे। जवाबदार ऐं मक़तूल की पाण में दोस्ती हुई। जवाबदारन खां वधीक जांच हले पई। जल्द वाक़े जा कारण मालूम थी वेंदा।